अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार माया सबाबड़ो। नाज़रीन हेडलाइन सवाल बुलेटिन की शुरुआत में ॿुधाईंदासीं। फ़लस्तीनी मज़ामती तहरीक हमास इसराइल ते हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग वधी 500 थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया इसराइली फ़ौज सीनियर कर्नल जोनाथन स्ट्रैबर्ग समेत 200 खां वधीक फ़ौजी मार्चण जी तस्दीक करे छॾी आहे। हमास पारां सीनियर इसराइली कमांडर समेत केतिरनि ई माण्हुनि खे यरगमाल बनाइण जी दावा कई वई आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया इसराइल में दाख़िल थियल हमास ऐं इसराइली फ़ौज विच में वक़्फ़े सां चकरियूं बि जारी आहिनि। हमले में 1500 खां वधीक इसराइली ज़ख़्मी थिया आहिनि। हमास इसराइल जे 22 हंधनि ते मौजूद आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे इसराइल जे जवाबी हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद थिया, 1700 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। इसराइल में दाख़िल थियल हमास ऐं इसराइली फ़ौज विच में वक़्फ़े सां चकरियूं जारी आहिनि। हमले में 1500 खां वधीक इसराइली ज़ख़्मी थिया। हमास इसराइल जे 22 हंधनि ते मौजूद आहे। फ़लस्तीनी मज़ामती तहरीक हमास जे इसराइली हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग वधी 500 थी वियो आहे। हमले में 1500 खां वधीक इसराइली ज़ख़्मी थिया आहिनि। इसराइली फ़ौज कर्नल जोनाथन स्टर्नबर्ग समेत 200 खां वधीक फ़ौजी मारण जी तस्दीक करे छॾी आहे। हमास पारां सीनियर इसराइली कमांडर समेत केतिरनि ई माण्हुनि खे यरगमाल बनाइण जी दावा कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया फ़लस्तीनी मज़ामती तहरीक हमास जे इसराइल ते हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग वधी 500 थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया इसराइली फ़ौज सीनियर कर्नल जोनाथन स्टर्नबर्ग समेत 200 खां वधीक फ़ौजी मारण जी तस्दीक करे छॾी आहे। हमास पारां सीनियर इसराइली कमांडर समेत केतिरनि ई माण्हुनि खे यरगमाल बनाइण जी बि दावा कई वई आहे। इसराइली जे जवाबी हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया 1700 खां वधीक ज़ख़्मी आहिनि।